सलाम साथियों, मां आहियां चेतन। दोस्तों अॼु असां वर्ब जे हवाले सां पढ़ंदासीं। दोस्तों जहिड़े तरीक़े सां कंहिं मूवी में को एक्टर उन जा मुख़्तलिफ़ किरदार हुजनि था, यानी को एक्टर कंहिं फिल्म में गुंडो हुजे थो, कंहिं फिल्म में कंहिं हीरोइन जो ब्रदर हुजे थो, कंहिं में हस्बैंड हुजे थो, यानी हिकिड़ो एक्टर हूंदो आहे उन जा मूवी में मुख़्तलिफ़ एक्ट हुजनि था, मुख़्तलिफ़ कैरेक्टर्स हुजनि था। अहिड़े ई तरीक़े सां हिकिड़ो वर्ब आहे पर वर्ब जा मुख़्तलिफ़ कैरेक्टर्स आहिनि। यानी वर्ब लैंग्वेज में किथे जेरेंड जो फंक्शन करे थो, किथे प्रेजेंट पार्टिसिपल जो फंक्शन करे थो, किथे पास्ट पार्टिसिपल जो फंक्शन करे थो, किथे वर्ब आहे इन खे असां फिनाइट बि चई सघूं था ऐं किथे इनफिनाइट वर्ब बि चइबो आहे। ठीकु आहे, यानी वर्ब जा मुख़्तलिफ़ फंक्शन हुजनि था। तो वर्ब जा ॿिया बि फंक्शन आहिनि पर मूं हिते इन जा मेन फंक्शन यानी मेन इन जा कैरेक्टर जेके आहिनि उहे हिते लिखिया आहिनि। दोस्तों जेरेंड चइबो आहे वर्ब जी फोर्थ फॉर्म खे, जंहिंखे असां शॉर्टली चई सघूं था V4, यानी वर्ब जी चौथी शिकिल खे चइबो आहे जेरेंड। ऐं जॾहिं त प्रेजेंट पार्टिसिपल इहो बि तव्हांजो V4 खे चइबो आहे, पर दोस्तों फ़र्क़ु आहे, मां तव्हांखे अॻिते ॿुधायां थो। ऐं जॾहिं त पास्ट पार्टिसिपल चइबो आहे V3 खे, यानी वर्ब जी थर्ड फॉर्म। ऐं जॾहिं त वर्ब चइबो आहे वर्ब जी फर्स्ट फॉर्म या असां इन खे बेस फॉर्म भी चई सघूं था। ऐं जॾहिं त इनफिनाइट वर्ब, दोस्तों इनफिनाइट वर्ब चइबो आहे V1 सां अॻु में 2 हुजे। ठीकु आहे, V1 सां अॻु में। जेरेंड जेको आहे उहो पार्ट ऑफ स्पीच में नाउन जो फंक्शन करे थो। जेरेंड पार्ट ऑफ स्पीच में नाउन जो फंक्शन करे थो, यानी जॾहिं वर्ब जी फोर्थ फॉर्म हुजे थी उहो लैंग्वेज में नाउन जो फंक्शन भी करे थी। ऐं जॾहिं त प्रेजेंट पार्टिसिपल ही जेको आहे हिकिड़े नाउन सां गॾु हिकिड़े एडजेक्टिव जो फंक्शन करे थो। नाउन सां गॾु वर्ब जी चौथी शिकिल नाउन सां गॾु हिकिड़े एडजेक्टिव जो बि फंक्शन करे थो। ऐं जॾहिं त पास्ट पार्टिसिपल जेको आहे इहो सिर्फ़ु एडजेक्टिव जो कमु करे थो, यानी वर्ब आहे ऐं वर्ब सां गॾु एडजेक्टिव आहे। ऐं जॾहिं त वर्ब उनखे असां फिनाइट वर्ब चऊं, हीउ हिकिड़ो वर्ब आहे, हीउ बि हिकिड़ो वर्ब आहे। दोस्तों ही वर्ब सां गॾु हिकिड़े नाउन एडजेक्टिव जो बि फंक्शन कनि था। दोस्तों तव्हांखे सही नमूने खां सम्झाइण जे लाइ मां हिते एग्जाम्पल लिखिया आहिनि। मूंखे उमेदु आहे त जेकॾहिं तव्हां इन वीडियो खे लास्ट ताईं ॾिसंदो ऐं इन्हनि एग्जाम्पल्स ते फोकस कंदो त तव्हांखे इहो कॉन्सेप्ट सम्झ में अची वेंदो त किथे हिकिड़ो वर्ब नाउन आहे, किथे एडजेक्टिव आहे, ऐं जेकॾहिं हिकिड़ो नाउन आहे त कीअं आहे ऐं जॾहिं त एडजेक्टिव आहे त कीअं आहे। त हिन में असांजो पहिरियों जुमिलो आहे ही इज़ सिंगिंग। ठीकु आहे, हाणे इन जुमिले ते तव्हां थोरो फोकस कयो त हीउ जुमिलो कहिड़े टेंस जो आहे। हाँ ही जुमिलो आहे प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस, यानी प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो आहे जंहिंमें तव्हां ॿुधो हूंदो त सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V4। त हाणे हिते त माना सौ सिधो ज़ाहिर आहे त सिंगिंग जेको आहे हिकिड़ो वर्ब आहे। ठीकु आहे, हीउ छा हिकिड़ो वर्ब आहे, जॾहिं हीउ हिकिड़ो नाउन कोन्हे। असां हिते पढ़ियो आहे त V4 जेको आहे हिकिड़ो नाउन बि हुजे थो, पर नाउन हर हंधि कोन थो हुजे। ठीकु आहे, नाउन कीअं थो हुजे उहो बि तव्हांखे अॻिते ख़बर पइजी वेंदी। ही जुमिलो आहे, हाणे हिन जुमिले ते तव्हां फोकस कयो, सिंगिंग इज़ माई लाइफ। हाणे पहिरीं त ॾिसो ही छा ही प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो आहे या कंहिं बि कंटिन्यूअस टेंस जो आहे या कंहिं बि परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो आहे? जी न, छाकाणि त इन जे अॻियां को न हेल्पिंग वर्ब आहे न को सब्जेक्ट आहे। ही सिंगिंग ख़ुदि सब्जेक्ट जी जॻह ते लॻो पियो आहे। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त सब्जेक्ट जी जॻह ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नाउन या प्रोनाउन ई इस्तेमालु थी सघनि था। पार्ट ऑफ स्पीच जो ॿियो को बि पार्ट सब्जेक्ट जी जॻह ते, सब्जेक्ट यानी जुमिले में कमु कंदड़ उन जॻह ते पार्ट ऑफ स्पीच जो ॿियो को बि पार्ट इस्तेमालु थी कोन थो सघे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नाउन ऐं प्रोनाउन थी सघनि था। त हिन जुमिले जी शुरूआति थी आहे सिंगिंग सां, ऐं हिन जुमिले जो मतिलबु आहे सिंगिंग इज़ माई लाइफ, यानी ॻाइणु मुंहिंजी ज़िंदगी आहे। त हिते ही जेका असांजो छा आहे हिकिड़ो जेरेंड आहे। ठीकु आहे, सिंगिंग हिकिड़ो वर्ब कोन्हे, सिंगिंग हिते छा आहे हिकिड़ो नाउन आहे, हिकिड़ो जेरेंड आहे। दोस्तों हाणे टे सेंटेंस ते तव्हां फोकस कयो, आई एम टीचिंग टू अर्न मनी, यानी आऊं पैसा कमाइण जे लाइ पढ़ाए रहियो आहियां। त हिते ॾिसो टीचिंग छा ही नाउन आहे? पहिरीं तव्हां ॾिसो ही कहिड़े टेंस जो जुमिलो आहे। आई एम टीचिंग ही प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो आहे। ऐं जॾहिं त प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में जेको टीचिंग जेको लॻल आहे इहो हिकिड़ो छा आहे हिकिड़ो वर्ब आहे। छा इहो हिकिड़ो वर्ब आहे? त उन हवाले सां असां इन खे जेरेंड चई नथा सघूं, छाकाणि जेरेंड ही जॾहिं हुजे आहे या त जुमिले जी शुरू में हुजे आहे या ही नाउन जो कमु करे रहियो हुजे आहे सेंटेंस में, त असां इन खे चऊं त ही नाउन आहे।
दोस्तों हिते ॾिसो टू अर्न, हाणे टू अर्न छा आहे हिते, मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो त वर्ब सां गॾु अॻ में जेका टू अचे त हुते छा हूंदो आहे, हू इन्फिनाइटिव वर्ब हूंदो आहे। त हिते ही इन्फिनाइटिव वर्ब आहे जेको पंहिंजो मतिलबु ॾेखारे पियो। दोस्तों फिनाइट वर्ब पंहिंजो मतिलबु ॾेखारे थो हीअं, मिसाल तौरु फिनाइट वर्ब ते असां अचूं था, फिनाइट वर्ब ही फिनाइट आहे, फिनाइट इन जो मतिलबु आहे गो माना वन, वन माना ही इंपेरेटिव सेंटेंस आहे, हुक्मिया सेंटेंस आहे, गो वन कम अच ईट खाओ डू कर। त जॾहिं वर्ब बिल्कुलु पंहिंजी बेस्ट फॉर्म में यूज़ थींदो आहे तॾहिं उनखे चइबो आहे फिनाइट वर्ब। ऐं जॾहिं त इन्फिनाइट वर्ब जेको आहे उन जे अॻियां टू अचे थो, ऐं जॾहिं इन जे अॻियां टू अची वियो त इन जे अॻियां असांजो सिंधी जो हाणे माना अची वेंदो हलियो, ठीकु आहे, टू गो माना वञणु। त हिते इन जी माना निकिरे थी टू अर्न यानी कमाइणु, ख़ाली अर्न जो मतिलबु हुजे आहे कमाओ, अर्न मनी यानी पैसा कमाओ, पर हिते आहे टू अर्न, त टू लॻी वियो त माना अणे वण अची वियो हलियो। त इन वाले सां हिते इन जो मतिलबु थियो आई एम टीचिंग टू अर्न मनी, यानी आउं पैसा कमाइण जे लाइ पढ़ाए रहियो आहियां। नंबर सेंटेंस आहे द ब्रोकन जग वॉज वेरी एक्सपेंसिव, यानी टुटल जग तमामु घणो महांगो या घणो महांगो। त हिते ॾिसो ब्रोकन ही आहे त वर्ब जी थर्ड फॉर्म, हाणे छा इन खे असां हिते वर्ब चई सघूं था, जी न, छाकाणि त ही हिते वर्ब जो फंक्शन न पियो करे। हिते आहे ही ॾिसो इन जे अॻियां नाउन आहे, जग छा आहे हिकिड़ो नाउन आहे, ही नाउन जी छा पियो करे, चए थो जग पर कहिड़ो टुटल जग, यानी इहा हिकिड़ी क्वालिटी चओ या तव्हां डिसक्वालिटी चओ इन जग जी, त ही जग जी क्वालिटी आहे, यानी नाउन जे बारे में कुझु लफ़्ज़ ॿुधाए पियो। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त नाउन जे बारे में ॿुधाईंदड़ लफ़्ज़ छा हूंदा आहिनि, हमेशा छा हूंदा आहिनि, एडजेक्टिव हूंदा आहिनि। त ही असांजो छा आहे पास्ट पार्टिसिपल आहे, ठीकु आहे, वर्ब जी थर्ड फॉर्म जेको कंहिंजी आहे ब्रीक जी, ब्रीक ब्रॉक ब्रॉकन। ऐं हिते ही छा पियो करे, हिकिड़ो एडजेक्टिव जो फंक्शन करे पियो। हिते चए थो टुटल जग तमामु घणो महांगो, यानी हिकिड़ो एडजेक्टिव ही आहे, ॿियो एडजेक्टिव ही आहे, ऐं जॾहिं त ही एडवर्ब आहे जेको इन एडजेक्टिव खे डिफाइन करे पियो, सही आहे, ऐं ही हिकिड़ो पास्ट जो हेल्पिंग वर्ब आहे, सही। उन खां पोइ ॾिसो द स्टोलन मनी, हाणे ॾिसो पैसा पर स्टोलन यानी चुरायल पैसा कैन नॉट बी यूज्ड इन चैरिटी, चए तो चुरायल पैसा ख़ैरियात में इस्तेमालु नथा करे सघजनि। को माण्हू ख़ैरियात करे थो पर चुरायल पैसनि सां, माना उन जी उहा ख़ैरियात अलाह जे दर में क़बूल न थींदी, ठीकु आहे। त हिते आहे मनी छा आहे, नाउन आहे, पैसा नाउन, ऐं जॾहिं त पैसा उहे कहिड़ा आहिनि, कमायल आहिनि, चुरायल आहिनि, फुर कयल आहिनि। त हिते पैसनि जी बारे में ॿुधाए पियो ही लफ़्ज़, त ही असांजो हिते ही छा आहे, असांजो हिते ही एडजेक्टिव आहे, ठीकु आहे। त स्टोलन मनी, ऐं ही कंहिं में आहे स्टील माना चोरी करणु, स्टॉल। सेंटेंस आहे शी इज़ डांसिंग ब्यूटीफुली, शी इज़ डांसिंग, हिन सेंटेंस ते फोकस ॾियो, कहिड़े टेंस जो आहे, ही प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस जो आहे। चए थो ही डांस करे रही आहे ख़ूबसूरतीअ सां, त इन मां ज़ाहिर आहे त ही छा आहे, हिकिड़ो वर्ब आहे, सही, छाकाणि हिन जे अॻियां हेल्पिंग वर्ब लॻो पियो आहे, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब V4, प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस जो जुमिलो आहे, तव्हांखे ख़बर हूंदी। ऐं ब्यूटीफुली हिकिड़ो एडवर्ब आहे जेको हिन वर्ब खे डिफाइन करे पियो, सही। उन खां पोइ द डांसिंग गर्ल इज़ टॉल एंड एन इनोसेंट, ठीकु आहे, हिते एंड मां कोन लिखियो आहे, हाणे लिखूं था एन इनोसेंट। चए थो जेको नचंदड़ छोकिरी डिघी ऐं मासूम आहे, हाणे छोकिरी पर नचंदड़, दोस्तों ही बि डांसिंग पियो आहे पर हिते डांसिंग वर्ब आहे, ऐं जॾहिं त ही बि डांसिंग पियो आहे हिते ही डांसिंग वर्ब कोन्हे, छाकाणि त इन डांसिंग जे अॻियां नाउन लॻो पियो आहे, ठीकु आहे। ही नाउन गर्ल हिकिड़ो नाउन आहे, ऐं डांसिंग जेको हिकिड़ो एडजेक्टिव आहे जेको इन नाउन जी क्वालिटी या डिसक्वालिटी ॿुधाए पियो, यानी टेल अस समथिंग मोर अबाउट नाउन आर प्रोनाउन। त हिते नाउन आहे, इन जे बारे में असांखे वधीक ॿुधाए पियो, चए थो छोकिरी पर नचंदड़। त अहिड़े हवाले सां हिते ज़ाहिर थी वियो त V4 जेको आहे हिकिड़ो एडजेक्टिव जो फंक्शन बि करे थो, ऐं जॾहिं त हिकिड़ो नाउन जो फंक्शन बि करे थो, सही। त डांसिंग गर्ल इज़ टॉल, डिघी आहे, एंड एन इनोसेंट, ऐं मासूम आहे। दोस्तों लास्ट सेंटेंस आहे द बार्किंग डॉग सेल्डम बाइट, इहो हिकिड़ी मशहूरु प्रोवर्ब आहे जंहिंखे इन्वर्टेड कामा में बि क़ाबू करणो हो, मां कोन कयो, हाणे ॾेई छॾी आहे इन्वर्टेड कामा। त द बार्किंग डॉग सेल्डम बाइट, जो गरजते है वो बरसते नहीं, उर्दू में ईअं चइबो आहे। ऐं सिंधी में असां ईअं चऊं त बाबा वधीक भौंकदड़ जेके कुता जेके आहिनि या भौंकदड़ कुता जेके आहिनि उहे खाईंदा न आहिनि, ठीकु आहे। जेको वधीक ॻाल्हाईंदो आहे, जेको वधीक असां सवली सिंधी में चऊं डाढ़ हणंदो आहे, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदो आहे, उहो ओतिरा कमु कोन कंदो आहे, सही। त अहिड़े हवाले सां ही हिकिड़ी चवणी आहे द बार्किंग डॉग्स सेल्डम बाइट्स। त दोस्तों हिते ॾिसो बार्किंग जेको आहे इहो छा आहे, हिकिड़ो
ऐं हिते जॾहिं त इन जे अॻियां नाउन पियो आहे ऐं नाउन जे अॻियां ईंदड़ लफ़्ज़ तक़रीबन 50% एडजेक्टिव ई हूंदा आहिनि। त हिते ही नाउन आहे ऐं जॾहिं त ही नाउन डॉग्स आहिनि पर कहिड़ा आहिनि? भौंकंदड़ कुत्ता, कुत्ता पर भौंकंदड़, कुत्ता अछा, कुत्ता नीरा, कुत्ता पीला, कुत्ता ॻाढ़ा, कुत्ता मासूम, कुत्ता चोर। त हिते कुतनि जी क्वालिटी आहे त भौंकंदड़ कुत्ता या गूंगा कुत्ता। त प्यारा शागिर्दो ऐं प्यारा दोस्तों, मूंखे उमेद आहे त तव्हांखे वर्ब जो कॉन्सेप्ट सम्झ में अची वियो हूंदो। जेकॾहिं अञा ताईं तव्हांखे का पॉइंट सम्झ में न आई आहे त वरी वंस अगेन तव्हां वीडियो खे वापसि करे इन खे ॾिसी सघो था। मूंखे उमेद आहे त इन वीडियो खे 2-3 दफ़ा ॾिसण सां तव्हांजो ही कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। त दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे वीडियो वणी आहे त प्लीज़ वीडियो खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो त चैनल खे सब्सक्राइब कजो, छाकाणि त काफ़ी जेके दोस्त अहिड़ा आहिनि जेके वीडियोज़ त ॾिसनि था पर चैनल खे सब्सक्राइब नथा कनि। ॾिसो, तव्हांजे सब्सक्राइब करण सां तव्हांजो कुझु बि नुक़सानु नथो थिए, पर असांजे अहिड़ा जेके यूट्यूबर्स आहिनि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थी वञे थी ऐं उहे सुठे खां सुठे क़िस्म जा वीडियोज़ ठाहिण जी कोशिशि कंदा। थैंक यू, लव यू ऑल।